अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा आहियो। अॼुकल्ह सोशल मीडिया ते जेको हले थो पियो, जेको पठान मारियो हुयो कराची में सिंधी हिकिड़े खे, त ॻाल्हि इहा सम्झ में कोन थी अचे त धारिया माण्हू असांजे मुल्क में दाख़िल कीअं था थियनि। छोजो सरहदुनि ते त पहरेदार बि वेठा आहिनि, उन्हनि खे टैक्स ज़रिए असां पघारूं बि ॾियूं था, त पोइ बि यानी की धारिया बग़ैर पासपोर्ट जे, बग़ैर के वीज़ा जे टपी हलिया था अचनि, ॼण त हुननि जे पीउ जो घरु आहे तॾहिं। घटि में घटि उन्हनि खां पुछा गाछा त करणु खपे, का वीज़ा हुजणु खपे, उनजो मुदो हुजणु खपे, 2 महीननि जी 3 महीननि जी, वरी अची वरी मोटी वञनि, जीअं ॿियनि मुल्कनि में आहे। त कानून त कानून हुजणु खपे न, यानी की कानून आहे ई कोन को, उहो बि सिंध जे लाइ कानून कोन्हे। भला इहे ई गैर कानूनी माण्हू जेके बि असांजी सिंध में अचनि था, उहो बि कराची में, जेको असांजो गादी जो शहरु आहे, उते ॿिया जेके सूबा उहे छा पाकिस्तान में कोन्हनि के छा? ॿियनि सूबनि छो था मोकिलनि उन्हनि खे? जेको बि उतां कावड़ जे त सिधो धू माना कराची में, असांजी सिंध में। हिकिड़ा वरी अहिड़ा हराम खोर चवंदा जी कराची में छो था अचो? भई कराची में न, भाई तुंहिंजे घर अचूं छा? कराची असांजो गादी जो शहरु आहे, असां कराची में ॿियो काॾे वेंदासीं? कराची असांजी आहे, तव्हांजो छा वञे कराची में? भाई तव्हां वञो जिथां जा ओॾे वञो, कराची में तव्हां छा वञे? कराची असांजी पंहिंजी आहे, असां सिंध आहे, असांजो गादी जो शहरु आहे, असांजो तख़्तगाह कराची आहे, कराची में ॿियो काॾे वेंदासीं? हाणे धारिया माण्हू उहे अचनि था असां वटि, उहे असांखे अचे मारनि, यानी की घर धणियुनि खे ॿाहिरियां अचे था मारनि। ऐं जेके असांजा पहरेदार आहिनि, उहे तमाशो ॾिसी ताड़ियूं पिया था वॼाइनि। जेके असांजा पहरेदार आहिनि, जिन खे असां टैक्स ज़रिए पघारूं था ॾियूं, भई तव्हां असांजा पहरेदार आहियो, तव्हां असांजी हिफ़ाज़त कयो। को इहो हिकु माण्हू कोन मारियो सिंधी, हिननि काफ़ी सिंधी हिननि मारिया आहिनि। तव्हां पाण ॾिठो हूंदो इंटरनेट ते, उनजे लाइ 2-3 ॾींहं माण्हू धरना हणनि था, बसि छा कनि। हाणे अॻे जंहिंखे क़तलु कयो उनखे जो पकड़ियो पठाण, उनखे असांजा पंहिंजा जेके असांजा पहरेदार आहिनि जेके, त उहे होटल ते उनखे मानी पिया खाराइनि वञी। पोइ हाणे छा कयूं? अगरि के सिंधी खे पकड़नि था, के थोरे चर्च में ते उनखे चंबो चाटी करे बेइज़्ज़त था कनि उनखे, ऐं जे खून कयो त उनखे होटल ते मानी पिया खाराइनि। पोइ असांजा पहरेदार जो ईअं था कनि, त पोइ तव्हां ॿुधायो त असांखे छा थींदो? जेके पहरेदार असांजा, जिन खे असां पघार था ॾियूं, भई तूं पहरो ॾे असांजे मथां, उनजा ई कम इहे लॻा पिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, असां सिंधियुनि पाण खे पाण कटे विराए छॾियो आहे, त तॾहिं त असांजे मथां कंहिंजी अखी कान थी पुॾे। असां सिंधियुनि खे ईअं मारे छॾियो, चवंदा बकरी खां मारे छॾे छॾियूं। असां पाण खे पाण ख़तमु करे छॾियो आहे। यानी की असां सिंधियुनि हथियार वरितासीं पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ। बाबा धारियुनि खे मारींदासीं, को धारियो हूंदो उनखे मारींदासीं, पंहिंजे मुल्क में न छॾींदासीं, पंहिंजी धरती ते न छॾींदासीं। उहे हथियार असां पाण खे पाण पिया था मारियूं। हथियार वरितासीं पंहिंजे दुश्मन जे लाइ, उहे असां पाण खे पाण पिया था मारियूं। ऐं असां पाण खे ईअं टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। किथे असां पाण खे क़बीलनि में विराए छॾियोसीं, किथे पीरी मुरीद में विराए छॾियोसीं। मां फलाणे पीर जो मुरीद आहियां, मां फलाणे पीर जो मुरीद आहियां, उन में अलॻि अलॻि थी वियासीं। हुन ते नथा विढ़ूं त हुन ते ज़रूरु विढ़ंदासीं। जे क़बीलाई ते झेड़ो न कयोसीं, कंदासीं त उहो झेड़ो उन में तबाह थींदासीं। जेकर पतासीं वरी पोइ पीरी मुरीदी में विढ़ंदासीं। बाबा असांजो पीर सचो आहे, तव्हांजो कूड़ो आहे, असांजो सचो आहे, तव्हांजो कूड़ो आहे, वरी इन ते विढ़ंदासीं। वरी असां पाण खे विराए फिरकनि में, पोइ हुनजो फिरको, हुनजो फिरको, हुनजो फिरको, वरी इन में जे हुतो पतासीं हुन में ज़रूरु विढ़ंदासीं। उन खां अलावा जिन खे जो असां वोट था ॾियूं, जंहिंखे बि वोट, हर माण्हू सिंधी जेके बि आहिनि, असां वोट जो ॾियूं था त पंहिंजा सिंधी था बीहारियूं न, असां उहे ई था बीहनि असांजे तकनि में। भला ॿाहिरि त कोन था अची बीहनि असां वटि न, उहे था बीहनि न। भला उहे कॾहिं के तकलीफ़ में आया? को बि ॻाल्हि करे, भई हिन तकलीफ़ में असांजा नुमाइंदा पहुची विया, अॻ में रोड ते बीठा हुया। भला असेंबली में असांजे फलाणे नुमाइंदे वॾो आवाज़ु उथारियो, उन उते बाइकाट कयो, उन उते घणो कुझु ॻाल्हायो स्पीकर साहिब सां, ॿुधो कंहिंखे? को बि न। जिन खे असां वोट ॾियूं था उहे चुप करे वेठा आहिनि, बसि उहे पंहिंजा वोट खणी हलिया था वञनि। पोइ चवनि तव्हां ॼाणो था कमु ॼाणे, विढ़ो मरो। भला कंहिं बि असांजे नुमाइंदे खे पाणी जे लाइ ॻाल्हायो? पाणी जे लाइ कंहिं रोड ते निकिरी आयो तव्हां सां गॾु जॾहिं पाणी जी खोट थींदी आहे? भला ॿ लफ़्ज़ कोई असेंबली में ॻाल्हाइनि था? कुझु बि न। जे अगरि सिंध में एॾो वॾो ज़ुल्म थिए थो त कंहिं बि नुमाइंदे जे वात ॿ लफ़्ज़ ॿुधव? जंहिंजे हुननि जे वात खे टेप छुरी थियणु लॻल आहे।
चुप बसि। ऐं हेॾो वॾो ज़ुल्म सिंध में थिए थो, पोइ बि तव्हां ॿुधो आहे हुननि जे वातों को ॿियनि सूबनि जा नुमाइंदान कीअं था ॻाल्हाइनि। तव्हां ॿुधंदा हूंदव हुननि जा इंटरनेट जो दौरु लॻो पियो आहे, उहे कीअं था ॻाल्हाइनि। असांजे कंहिं नुमाइंदे जो ॿुधो अथव? असां वारा नुमाइंदा टे विहाणा सिरांदी करे ॿ टे कंहिंजा सुता पिया आहिनि। बाबा हल, जेके तव्हां मरो बचो तव्हांजो कमु, असांजो हाणे कमु ई कोन्हे को। तव्हां असांखे मोटंदा, तव्हांजी महिरबानी, तव्हांजा कुर्ब, असांखे तव्हां हिसे मिलनि ताणी पुॼायो, तव्हांजा लख थोरा, वरी 5 साल पोइ वरी मिलंदासीं। तव्हांजा जेके भॻल टुटल रोड आहिनि अञा बि कोशिशि कंदासीं, हिननि खे अञा ई भॼराईंदासीं, तव्हांजी जान छुटे, इहा ई कोशिशि हूंदी आहे। किथे बि का सहूलियत कान्हे का, त पोइ बि कंहिं नुमाइंदे ॻाल्हायो आहे असेंबली में, भई असांजी सिंध में हीअ सहूलियत कान्हे, हे ॾुखियाई आहे, कंहिं बि ॻाल्हायो आहे? को बि कोन ॻाल्हाईंदो आहे। बसि जेको थियो त थियो। असां सिंधी ईअं ई आहियूं। घणनि सिंधियुनि असां पाण खे इतिहादनि में विराए छॾियोसीं। हुनजो इतिहाद आहे, हुनजो इतिहाद आहे, वरी ॿियनि असां पाण हिक ॿिए खे पार्टियूं तनज़ीमूं ठातियूं, वरी उन में विराए छॾियोसीं। यानी की असां पाण खे पाण कमज़ोर कंदा वियासीं। हे हिकिड़ो हथु आहे, हथ में 5 आङुरियूं, त हिननि खे ताक़त आहे न। अगरि हिननि मूं अगरि तव्हां 3 आङुरियुनि खे बंदि करे हिकिड़ी आङुर छा करे ॾींदी? कंदी कुझु? यानी असां पाण सां पाण ईअं करे छॾियो आहे। जेसि ताणी असां सभु गॾिजी ऐं हिकु चंपो न ठाहींदासीं न, तेसि ताणी असां कुझु नथा करे सघूं। असां 2-2 ॾींहं रड़ियूं कंदा त कुझु बि न थींदो, छो जो असांजा पहरेदार पाण हुननि सां ॿधल आहिनि। भला हे सरहदुनि मां टपी था अचनि, हर तव्हां कंहिं बि मुल्क में तव्हां ईअं टपी वञो, गैर क़ानूनी कंहिं मुल्क में वेंदो उते पुछा थींदी आहे। भला जिथे बि असां हिते बि अचूं था, विज़िट वीज़ा आहे 3 महीननि जी आहे, महीने जी 21 ॾींहं अचूं था, वरी बि तव्हां कढी था छॾनि न, पोइ लिख छप में हिकिड़ो गुज़ारियोसीं, उहा ॿी ॻाल्हि आहे। ऐं उन खां अलावा असांजी सिंध में ईअं थियणु खपे, अगरि ॿियो केरु बि अचे त उनजे नाले को बि प्लाट, को बि दुकानु, को बि घरु उन जे नाले न थिए, उहो बि सिंधियुनि जे नाले हुजे। अगरि को कारोबार थो करे, सिंधियुनि जे नाले कारोबार करे, पोइ उन्हनि खे कढणु सभु आसानु हूंदो आहे। असां वटि जेको बि अचे थो त उहो हुते बिल्डर थी थो वञे, उहो मालिक थी थो वञे। कराची में 10 दुकान जो मालिक लॻो पिया उहो। हाणे पोइ उन्हनि सां हाणे केरु ॻाल्हाए? उन्हनि खे केरु थो ॾिए? शिनाती कार्ड केरु थो ठाहे ॾिए? असां सिंधी ठाहे था ॾियूं न, 5 रुपया ठाहे था ॾियूं। अगरि तव्हां वेंदव नादरा में न, तव्हांखां 50 सुवाल पुछा कंदा, फिलाणे जो पुटु फिलाणे जो पुछा कंदे, फिलाणे ॻोठ में कहिड़े ॻोठ में इहो, माना तव्हांखे मुझाए छॾींदा। ऐं ॿियनि खे ॾिस कीअं ठाहे था, जंहिंजे ख़ानदान जो अतो न पतो आहे, उन्हनि कीअं कार्ड ठाहे था, केरु ठाहे थो ॾिए? असां सिंधी ठाहे था ॾियूं न। भला जेके सयूं था वठी अचनि, कंहिं मां था वठी अचनि? उहे बि सिंधी न, असांजा सही करण वारा बि। ॿियो केरु आहे उहो? यानी की असां पाण सां पाण कयूं था पिया, असांजो पंहिंजो ॾोह आहे हिन में। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसो वरी ॿियो, कंहिं बि तव्हां बैंक में वेंदव न, चवंदव 3-4 माण्हुनि जा अकाउंट नंबर ॾे, उन्हनि खे वठी अचो, उन्हनि जी सही करे। भाई छा अकाउंट थो खोलाए, को मां निकाह थोरे थो विझां, तव्हां मूंखां माई था ॾियो जो मां 3-4 शायदि वठी अचां अकाउंट ते। असां जीअं मुल्क में रहूं था, ख़ुदा कंदो पहिरें ॾींहुं वञु, पहिरें ॾींहुं अकाउंट शुरू, छाजी पुछा, छाजी ॻाल्हि आहे? सिर्फ़ु एगामो रख कार्ड, एगामो जेको असां हे एगामो जो असां कार्ड चवंदा आहियूं, रख बैंक में अकाउंट थियो शुरू आहे, ॻाल्हि ख़तमु। ऐं असां वटि चवंदा पिया फिर 3-4 शायदि वठी अचु, फिलान कर। भाई छा आहे माना एॾो वॾो गंद, एॾी फशरी? हे असां वटि को माना कानून जी का तरतीब ई कान्हे न, त कहिड़े तरीक़े सां जेको त मुल्क खे हलाइजे, इहो सिस्टम ई असां वटि कोन्हे को। बसि जेको ॾाढो आहे उहो ॾाढो आहे। बसि जेके बि असांजा आहिनि माण्हू, वॾा माण्हू सभु चुप कया वेठा आहिनि, उहे था चवनि असांजो छा वञे, बसि जीअं बि थिए असांजो छा वञे। पोइ ईअं ई थींदो पियो, ईअं ई सिंधी पिया मरंदा। बसि असांजा नुमाइंदा कोन ईंदा, न कंहिंजी जांच न पड़ताल कंदा। भला जेको मरी वियो इहो बि त कंहिंजे तक जो त हूंदो, भला को न को हिन जो बि सरदार त हूंदो। भला उन्हनि मूं को आयो, पंहिंजा वारस पिया था पिटनि हुनजा न, ॿिया असां तव्हां जेके इहे ई पिया था पिटियूं न। भला उन्हनि जे तक जो को नुमाइंदो आयो धरणे में, भई मुंहिंजे तक जो यार मूंखे वोट ॾींदो हुयो, मां त वञा घटि में घटि उते ॾे। भला हुनजो को सरदार आयो त मां मुंहिंजे राज जो आहे, मां उते वञा, पंहिंजा राज जा माण्हू वठी वञा। छा कराची साफ़ु नथी थी सघे धारियुनि मां छा? मां थो चवां त 2 माण्हुनि खे मोकल ॾियनि, हे बात चओ तव्हां साफ़ु करे जो कराची, रुॻे गाॾियूं बीहारनि उते ॾे। ख़ुदा जो कसम आहे त मां थो चवां त 24 कलाक जे अंदरि कराची साफ़ु ॾिसंदा बाक़ाइदे, जीअं का शइ धोई छॾ पाणी सां। 2 माण्हू धोई छॾींदा, हुकूमत मां साफ़ु नथी थी सघे। हुकूमत खे वॾा पावर आहिनि, हुकूमत का मज़ाक न आहे। अगरि उन ॻाल्हि ते अचे त 24 कलाकनि जे अंदरि कराची साफ़ु थी वञे धारियुनि मां। पर ख़बर न आहे अलाए छाजे खां, बसि चुप कया वेठा आहिनि।
मां थो चवां ॿराड़ीअ माण्हू खे रुॻी इजाज़त ॾियनि वधीक न हिकिड़ा रुॻी 4 ॻोठ वञनि उतरे त कराची हिननि खे साफ़ु करे ॾियनि उन्हनि खे मोकल ॾियनि हुकूमत चुप करे वेही रहे रुॻी मोकल ॾे बाद अचो तव्हां रुॻी 4 ॻोठ अचो 4 ॻोठ ईंदा अचे साफ़ु करे ॾींदा ॿियो त ठहे पर कचे वारनि खे मोकल ॾियनि जे कचे में जेके आहिनि इन्हनि खे मोकलियनि त बि हिननि खे 2 ॾींहं अंदरि कराची साफ़ु करे ॾींदा अहिड़ा जवान आहिनि सिंध में पर ख़बर न आहे हुकूमत अलाए छाजे का कोई एक्शन ई नथी खणे न गिरफ़्तार थी करे उन्हनि खे न उन्हनि खे ॿधे थी न उन्हनि का सज़ा ॾियनि था उन्हनि खे सज़ा ॾियनि भला गैर कानून उन्हनि खे पकिड़े कढनि त एॾी वॾी मस्ती छो कई आहे उन्हनि जो घर जे धणनि खे मारनि था पिया घर जे धणनि खे घर में था मारनि ॿिया माण्हू अचे त सभिनी दोस्तनि जी महिरबानी अगरि वीडियो सही लॻे त पोइ लाइक ऐं शेयर कजो हाणे केतिरियूं ॻाल्हियूं कयूं सिंध जा त घणा ई सूर आहिनि वरी इनशा ॿिए कंहिं वीडियो में